THN न्यूज़। वगण लगे ॻोठ कबूल तीवणा जे रहवासी आबादगारनि पारां मीरवाह ऐं कूर शाख समेत सिंध में शदीद पाणीअ जी खोट ख़िलाफ़ इंडस हाईवे ते अनवर कोरी ऐं सनाउल्लाह अबड़ो जी अॻवानीअ में धरणो हणी रुकावटूं विझी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। आबादगारनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते आबादगारनि ऐं समाजी अॻवाननि सनाउल्लाह अबड़ो, अनवर अली कोरी, ज़मीर कोरी ऐं इमरान अलीअ चयो, असांजा हथ ख़ाली अथव, असां वटि कुझु बि कोन्हे को, असांजा हथ ख़ाली अथव। असां मिसकीन माण्हुनि जो न वारिस आहे न वाली अथव। असांजा कखां घर साड़ींदव त बंगला कीअं अॾियल हूंदव। हींअर पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ मीरवाह ते असां सरापा एहतजाज थिया आहियूं। उन हुकूमत जे लाइ खुदारा असांजे बचनि ते वार कयो, पाणी वसीलनि ते नज़रसानी कयो, असांजे बचनि ते नज़रसानी कयो। जे पाणी हूंदो त अन्न हूंदो, जे अन्न असां वटि हूंदो त तव्हां वटि बि हूंदो। सिंध में ज़रई पाणीअ जी हथरादू ऐं शदीद खोट पैदा कई वई आहे। पाणीअ जी खोट सबबि हिन वक़्त ताईं सारियाले फ़सुल जा ॿेजारा बि नायूं पोखे सघिया, जॾहिं त जर पिणु सुकी विया आहिनि। कहिड़ी हुकुमरान आहे, बाद में पानी ते बि पाबंदी, शाखुनि ते बि पाबंदी, घर बि ठाहियूं। कॾहिं हीअ हुकूमत आई आहे? महांगप थी वई आहे। जिते कणकुनि जा गुदाम आहिनि उते बजरी था मिलाइनि, उन में हुकूमत कामयाबु आहे। बाक़ी असां ग़रीबनि लाइ कुझु कोन्हे। छो कहिड़ी अदालत आहे? बाक़ी वोट लाइ MA न आहे, सभु भॻा बीठा आहिनि। असांखे वोट ॾियो, को क़ुरान खयूं थो अचे, को मेड़ खयूं थो अचे। छाजे लाइ? असां कहिड़ी गुनाही कई आहे? आम वोट ॾेई पाण ज़लल विहायूं था, कुझु न रहियो आहे हुकूमत में। असां लाइ हर शइ करे हुकूमत आवाम जो खाए, आवाम वटि आवाम खाए, हुकुमरान खाए। छा था खाइनि? असांजी कमाई था खाइनि। हुकूमत ईअं न आहे, हर शइ असां वटि आहे। पाणी असां वटि, सिंध असां वटि। सिंध जी हुकूमत सिंध लाइ मरे न, जा सिंध खे बर्बाद करण लॻी आहे। हिक पासे हुकुमराननि पारां घाटे टोड़ महांगाई कई वई आहे ऐं मथां वरी पाणी बंदि कयो वियो आहे। असां ग़रीब मिसकीन आबादगारनि जे खाइण पीअण, बचड़नि जे पेट गुज़र ऐं जीअण जो सहारो सिर्फ़ु ज़राअत ई आहे। जेकॾहिं असांखे पाणी न ॾिनो वियो ऐं फ़सुल न थिया त पोइ असांजा बचा बुख विघे मरी वेंदा। उन करे खुदारा असांजे मासूम बचड़नि मथां रहम कयो, असांखे पाणी ॾियो। असां काॾे वञूं? जीअं तव्हां हुकुम चयो, असांखे सिंध खे पाणी जो ढुक बि न आहे। पंजाब में सारियूं आबादी न, गोॾे जहिड़ियूं सारियूं लहण जहिड़ियूं न। इहो छो भला? छाजे करे? सिंध में पाणी खपायो वियो आहे या बंदि कयो वियो आहे? भला हे कर भला क़यामत कई सघियो आहे भला? छाजे करे साईं? इहा त महिरबानी कयो, ॿुधायो न भला तव्हां। असां ग़रीब काॾे वञूं? पाणी महिरबानी करे ॾियो, सभु जो पोखियूं। मई जे 1 तारीख़ पाणी ॾियो आहे, अॼु 20 तारीख़ थी वई आहे। बाक़ी कॾहिं आबादी असां कंदासीं? कॾहिं असां बचा थींदासीं? धरणे सबबि सख़्त गर्मी हुअण करे मुसाफ़िरनि खे ॾुखियाऊं पेश। 2 कलाकनि बाद मुसाफ़िरनि जे मिंथुनि ऐं मोटर पुलिस जे अहलकारनि जे ख़ातिरीअ बाद धरणो ख़त्म कयो वियो, जंहिं बाद ट्रैफ़िक जी आमदरफ़्त जारी थी वई।